असां लाड़काना डेवलपमेंट अथॉरिटी जा मुलाज़िम 7 जी तइदाद में तव्हां सभु ॾिसी रहिया आहियो। रोज़ 7 ॾींहंनि खां वठी सरापा एहतिजाज आहियूं, पर मूंखे अफ़सोस सां चवणो थो पए त लाड़कानो हेॾो वॾो शहर, मोहतरमा जो शहर, हिन वक़्तु ताईं को प्रॉपर नमूने सां को न को कंहिंखे परवाह आहे, न को DC साहब खे परवाह आहे, न को कमिश्नर साहब खे परवाह आहे त बाबा हे लाड़काने में हेॾा माण्हू रोडनि ते निकिरी आया आहिनि, टायर साड़िया आहिनि, गर्मी में, सर्दीअ में, बरसातियुनि में बि हिते कैंप ते 7 ॾींहंनि खां वेठा आहियूं। असांजे लाड़काना डेवलपमेंट अथॉरिटी वारनि जूं 12 महीननि खां पगारूं बंदि आहिनि। 12 महीननि खां असांखे इहो आसिरो न हूंदो हिन महीने थी वेंदी, पर हिन वक़्तु ताईं को ख़र्चु न निकितो आहे, रुॻो दिलासा मिलिया आहिनि। मजबूरनि असां ॿाहिरि रोडनि ते निकिता आहियूं, पढ़ियल लिखियल माण्हू हिन वक़्तु कलम छॾे करे ऐं असां रोडनि ते हिते वेठा आहियूं सरापा एहतिजाज। जेकॾहिं असांखे ॿियनि इदारनि वांगुरु लाड़काना डेवलपमेंट अथॉरिटी खे सिंध गवर्नमेंट जा जीअं ॿिया इदारा हली रहिया आहिनि, असांजो मुतालबो आहे CM सिंध खां महिरबानी करे असांजे इदारे खे रेगुलर बेसिस ते मुस्तक़िल हल ॾिनो वञे। असांजे इदारो जेकॾहिं गवर्नमेंट ऑफ सिंध खां नथो हले त उहो गवर्नमेंट ऑफ सिंध जो मसइलो आहे, असां एम्प्लॉइज़ जो मसइलो न आहे। 2012 में असांजी अपॉइंटमेंट थी आहे, हिन साल असांजो मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे। 8 सालनि खां असां पंहिंजी ज़िंदगी हिन इदारे में ॾिनी आहे, पर पघारूं असां ईअं था वठूं जीअं कंहिंखां ख़ैरात वठबी आहे। असां CM सिंध, चीफ सेक्रेटरी सिंध ऐं लोकल गवर्नमेंट जे सेक्रेटरी सैयद नासिर हुसैन शाह सभिनी खां मुतालबो था कयूं, ख़ुसूस चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जेको पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो चेयरमैन बि आहे ऐं हिन वक़्तु लाड़काने जो MNA बि आहे, जंहिं लाड़काने जो ज़िम्मो खयो आहे, जंहिंजी वालदा शहीद मोहतरमा हिन लाड़काने जे लाइ कुर्बानियूं, उन्हनि जी वाल साहब उन्हनि जे नाने कुर्बानी ॾिनियूं आहिनि, उन्हनि जे सदिके असां लाड़काना डेवलपमेंट अथॉरिटी जो मसइला हल कया वञनि। असांखे फौरी तौर पघार जारी करे हर इदारे वांगुरु जीअं ॿियनि खे महीने में पघार मिले थी, असांखे ॿियो पघार मिले। जेकॾहिं इदारो हे नथो हले सिंध गवर्नमेंट खां त असांखे ॿिए इदारे में ज़म करे असांखे हुते कमु वठी असांखे पघार ॾियनि। एहतिजाज आहियूं हिते असां कैंप हई आहे साम्हूं जनाबाग चौक जे आॾो, हिते असांजी कैंप क़ाइमु आहे। कमिश्नर साहब ॾिसी रहियो आहे लाइव, ऐं असां ही गुज़िरियल 12 महीननि खां वठी एहतिजाज करे रहिया आहियूं, पर कोई बि क़िस्म जो इंतिज़ामिया असां वटि हली न आई आहे, न असांजो नोटिस वरितो आहे, न को हितां जो इंतिज़ामिया शहर जो को वॾो माण्हू, को पीपुल्स पार्टी जो को वॾो माण्हू असां वटि हली न आयो आहे। हिन मां ताईं असां सरापा एहतिजाज आहियूं। लॉकडाउन जी सूरत हाल में 5 महीना असां घरनि में महदूद रहिया आहियूं, उनजे बावजूद बि हिननि जो इहो ई साॻियो ई किरदारु रहियो आहे। 12 महीननि खां वठी ज़लील ख़्वार ख़राब थी करे असां रोडनि ते अचूं था, पोइ असांखे सैलरियूं मिलनि थियूं, बाक़ी हिननि जो सिधे तरीक़े सां असांखे सैलरियूं नथा ॾियनि। ऐं असां ही महिरबानी करे मुतालबो था कयूं सैयद बल्दियात नासिर हुसैन शाह साहब खां, महिरबानी करे ॿुधारा ही रोज़ जो जेको आहे झंझण असां ख़तमु कर, बेचैनी मुलाज़िम मां ख़तमु कर, उनजी सैलरियूं जारी कर। अरे महिरबानी करे सही सेक्रेटरी साहब जेको आहे सैयद साहब, उनखे बि अपील कयूं था त सर महिरबानी करे ही बि मुलाज़िम 12 महीना हिननि खे बि तकलीफ़ अची रही आहे। हे 12 महीना लॉकडाउन बि रहियो आहे, तव्हां सम्झी सघो था त असां वटि कहिड़ी कैफ़ियत आहे, हिन जे घर में कहिड़ी कैफ़ियत आहे। ख़ुदा महिरबानी करे नोटिस वठो। ॿी सूरत में जेके बि इम्प्लॉय असां एहतिजाज जो दाइरो बि वधाईंदासीं ऐं असां पाण खे हिते साड़ींदासीं बि साईं। हाणे ॿियो तरीक़ेकार असां वटि कोई बि कोन बचियो आहे, हक़ीक़त इहा आहे। ऐं असां इहा रिक्वेस्ट था कयूं बल्दियात मिनिस्टर नासिर शाह खे त हाणे नोटिस को न वरितो 2-3 ॾींहंनि में त शायदि नतीजा जेके निकिरंदा उन ज़िम्मेदार तूं हूंदे, ॿियो कोई न हूंदो।